प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा। श्री गुरु नानक देव साहब द्वारा भगवान कृष्ण जी कयल उस्ततीअ सां हिन सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता ते पाण सत्संग ॿुधी रहिया आहियूं ऐं अॻिते वधी रहिया आहियूं। हिकु हिकु श्लोक थींदो थो वञे ऐं असां अॻिते त वधूं था, पर श्लोक निकिरंदो थो वञे, पर आनंद भी थो अचे। दैवी असुर संपत्ति विभाग योग 16 अध्याय, जंहिंमें असां 6 श्लोक ॿुधी रहिया आहियूं। द्वौ भूत सर्गो लोके अस्मिन् दैव आसुर एव च दैव विस्तरशः प्रोक्तः आसुरम पार्थ में शृणु। पार्थ मन अर्जुन, हे अर्जुन, हिन लोक में मृत्यु लोक में ॿिनि प्रकारनि जी सृष्टि, ॿिनि प्रकारनि जा मनुष्य आहिनि। ॿिनि प्रकारनि जा आहिनि, हिकिड़ा देवी स्वभाव वारा, ॿिया आसुरी स्वभाव वारा। तो भगवान चीज मां तो कि देवी वारा तो ॿुधाया मैं 26 गुण, आसुरी संपदा वारे जा घटि ॿुधाया, पर हाणे थोड़ो मां विस्तार ऐं सरलता सां तो ॿुधायां। उनखे विस्तार जो अर्थ थींदो आहे सरल करण। त कृष्ण भगवान सरल करण करे अर्जुन खे ऐं असांखे ॿुधाए थो त हाणे जेका भाषा ईंदी ॾाढी सरल भाषा ईंदी, जंहिंखे अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि कि इतनी सरल की समझ में ही आ जाती है, तो काय का ऊंचा ज्ञान हुआ वो। जेके माण्हुनि खे लॻंदो आहे भगवत गीता ॾाढी कठिन आहे, ॾुखी आहे, अखर ॾुखिया आहिनि, छो त हिकु हिकु अखर जो विश्लेषण करणो पवंदो आहे, तॾहिं सम्झ में ईंदो आहे। उहे अगरि ही श्लोक पढ़नि त उन्हनि खे सरल लॻंदी ॾाढी, ॼण सामान्य माण्हू पियो थो ॻाल्हाए कोई। पर कृष्ण भगवान उनखे विस्तार थो चए, ईअं नथो चए कि मां सरल करे थो ॿुधायां। विस्तार ई सरलता खे चइबो आहे। जीअं असां हिकिड़ो अखर बि खणी करे उनखे जॾहिं विस्तार कंदा आहियूं त विस्तार थींदे थींदे सरल थी वेंदो आहे। कंहिं जीअं गिहु ॼमियल हुजे, उनखे अगरि गरम कबो त उनजो विस्तार थी वेंदो, फैलिजी वेंदो, सरल भी थी वेंदो। विस्तार में हल्कोपन थी वेंदो आहे। त आसुरी प्रवृत्तिअ जे बारे में कृष्ण भगवान ॿुधाएसि थो कि मां तोखे सरलता सां ॿुधायां थो कि असुर चइबो कंहिंखे आहे, सरल भाषा में। मूंखे लॻे थो जीअं असां चवंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं हिन व्यास गद्दीअ तां कि भगवत गीता में सभु कुझु आहे, हर सब्जेक्ट आहे। रामचरित मानस में भी सभु कुझु आहे। त ही जेको चैप्टर आहे हाणे थो अचे, ही उहो चैप्टर आहे जेको ॿियनि ग्रंथनि में आयो आहे, कलयुग जा लक्षण आहे। भागवत पुराण में ऐं रामचरित मानस में कलयुग जा लक्षण कहिड़ा, त अगरि असां अध्ययन कयूं त सभु उहे ई ॻाल्हियूं आहिनि। ऐं ॿियो इहो चई था सघूं, सुभाणे जन्माष्टमी आहे त असां उन ते इहो ई सत्संग कंदासीं। हीउ क्रम जुड़ी आयो आहे जन्माष्टमीअ ताईं कि भगवान अवतार छो वठंदो आहे, हिननि आसुरी संपदा वारे माण्हुनि जो नाश करण लाइ। जब जब होई धर्म की हानि, यदा यदा ही धर्मस्य, इहो पहिरीं चयो भगवान। ऐं हाणे अगरि असां अध्ययन कयूं त सम्झ में अचे थो उहे केरु आहिनि अधर्मी, उहे ही आहिनि। त सरल करे भगवान कृष्ण ॿुधाए थो इहा ॻाल्हि हिन 7 नंबर श्लोक में। प्रवृत्तिम च निवृत्तिम च जना न विदु आसुरा। असां इहो बि ॿुधोसीं कि असुरी प्रवृत्ति वारे माण्हूअ खे ख़बर न हूंदी आहे कि मूंखे छा करणो आहे ऐं छा न करणो आहे।
कंहिंमें प्रवृत्त थियणो आहे ऐं कंहिंसां निवृत्त थियणो आहे, कंहिंमें तल्लीन थियणो आहे ऐं कंहिंसां परे थियणो आहे। उहो असां ॿुधोसीं। अॻिते अचे थो न शोचम, उन्हनि में स्वच्छता कोन हूंदी आहे। आसुरी प्रवृत्तिअ जो माण्हू अॻे त त्रेता युग में या द्वापर में नज़र ईंदो हो, असुर सनानु कोन कंदो हो, उहो शरीर सां वेंदो हो नज़र। पर हाणे कंहिंखे चऊं असां, छो त हाणे त अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके सनानु पाणी करे टिप टॉप रहनि था, पर आसुरी वृत्तिअ वारा। त कीअं चऊं कि केवल स्वच्छता ई हुजे त उहो असुर न आहे। तो गुरु नानक देव साहिब जन गुरबाणीअ इन में ॿुधायो आहे, गुरबाणीअ में कि हिकु सलोक आहे कि भली ॿाहिरां केॾा बि सुठा कपिड़ा पातल हुजनिसि, ॿाहिरां केॾो बि परफ्यूम लॻल हुजेसि, शेविंग थियल हुजेसि, सभु ओके हुजे, पर अगरि उहो माण्हू लालची आहे ऐं कूड़ो आहे ऐं मूड़ आहे, मोहग्रस्त आहे, त उन खां त दुर्गंध ई ईंदी आहे। आध्यात्मिक माण्हूअ खे दुर्गंध ईंदी आहे उन मां। लालच झूठ विकार मोह व्यापत मोड़े अंध, लाग परे दुर्गंध स्यो नानक माया बंध। जेको माया में ॿधल आहे उन मां दुर्गंध ईंदी आहे, वेहण जी इच्छा न थिए। हा, दुर्गंध वारे खे दुर्गंध न ईंदी। ॿई अगरि हिकु जहिड़ा हुजनि त जीअं जेल में सभु गॾु हूंदा आहिनि कैदी, त हिक ॿिए खे दुर्गंध थोरी ईंदी अथनि। तीअं लोभी पाण में मिले त उन्हनि खे दुर्गंध न ईंदी। बसि इहो ई पुछंदा ॿियो धंधो कीअं पियो हले, बसि हिक ॿिए खां इहो ई पुछंदा। त उहो माण्हू असुर आहे ऐं उनजो इहो लक्षण आहे कि उन मां दुर्गंध ईंदी। शौच न शौचम, उहो शुद्ध कोन हूंदो आहे, मन सां त शुद्ध कोन हूंदो आहे ऐं ॿाहिरां बि थोरी देरि वेहण में ई ख़बर पइजी वेंदी आहे। ॾिसण सां न पवंदी, माण्हू चालाक त थी वियो आहे, टिप टॉप रहण लॻो आहे, पर उन सां वियूं ऐं उन जूं ॻाल्हियूं ॿुधूं, थोरी देरि में जॾहिं उन मां स्वार्थ जी बदबू ईंदी, उन मां जॾहिं अहंकार जी बू ईंदी, उन मूर्ता जूं ॻाल्हियूं जॾहिं हू कंदो, पोइ सम्झ में अची वेंदो ही न शौचम आहे, ही स्वच्छ कोन्हे। त आसुरी माण्हूअ जो इहो आहे कि उन्हनि में स्वच्छता न हूंदी आहे। ऐं कोई फ़क़ीर संत माण्हू हुजे, भली स्टैंडर्ड कपिड़ा न पाता हुजे, झोपड़ीअ में वेठो हुजे, तब उन मां ख़ुशबू सुगंध ईंदी हिकिड़ी। त न शौचम न आचार, न उन्हनि जो आचार सुठो हूंदो आहे। आचार माना आचरण, न माता जे प्रति, न पिता जे प्रति, न संत जे प्रति, न ब्राह्मण जे प्रति, न नौकरनि जे प्रति। हुनजो आचार व्यवहार बि आसुरी हूंदो आहे। ई कृष्ण भॻवानु सरलता सां पियो थो ॿुधाए। हुननि जो व्यवहार बि जेको आहे सो अहंकार ऐं स्वार्थ सां भरियल ई हूंदो आहे। हुननि खे वाणी बि न हूंदी आहे ॻाल्हाइण जी कि मूंखे ॻाल्हाइणो कीअं आहे। हुनखे मतिलबु ई न हूंदो आहे कि साम्हूं वारे खे छा फ़र्क़ु पवंदो। हू पंहिंजे स्वार्थ ऐं अहंकार सां ॻाल्हाईंदो आहे, त हुनखे आचरण हुनजो सुठो न हूंदो आहे। न सत्यम, न को हू सच ॻाल्हाईंदो आहे, न आचरण में हुनजे सत्य हूंदो आहे, न वाणीअ में हुनजे सत्य हूंदो आहे। या निशानी तो ॿुधाए श्री कृष्ण भॻवानु, हुनजे वाणीअ में न सत्य, न आचरण में सत्य, न कोई सत्य सां हुनजो प्रेम हूंदो आहे। इहो सभु छो हूंदो आहे? इहो त केवल हू अथव रिजल्ट, जेको असां ॿुधूं पिया था कि असुर प्रवृत्तिअ जो माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे
ऐं आचरण बि ईअं कंदो आहे जो हूंदो कुझु ॿियो आहे, ॾेखारींदो कुझु ॿियो आहे, ऐं व्यवहार बि सही न हूंदो आहे। स्वार्थ ऐं अहंकार रखी करे हू ॻाल्हाईंदो आहे, अशुद्ध उन मां दुर्गंध ईंदी आहे। इहो त केवल लक्षण आहे, मूल कारण छा आहे उहो तो हाणे अचे। कारण छा आहे त कृष्ण भॻवान सरल भाषा में हाणे ॿुधाए थो कि आसुरी प्रवृत्तीअ जे माण्हुनि जी मानसिकता कहिड़ी हूंदी आहे, उहो सभु छो कंदा आहिनि। ॿाहिरां धर्म जूं ॻाल्हियूं कंदा, पर वास्तविकता में उन्हनि जी सोच छा हूंदी आहे। हिन 8 नंबर श्लोक में असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहु अनीश्वरम अपरस्पर संभूतम किम अन्यत् काम है तो कम। उहे आसुरी प्रवृत्तीअ वारा माण्हू चवंदा आहिनि, साफ़ साफ़ चवंदा आहिनि, पहिरीं धर्म जूं ॻाल्हियूं कंदा कूड़ में, पर थोरो ई जीअं कोई उन्हनि खे कुदेरे खोटे उन्हनि खे, पोइ औकात ते अची करे कोई उन्हनि खे जीअं फासाए कि भई तव्हां जेको चओ था उन ते हलो कोन था, त पहिरीं 2-3 ॿियूं ॻाल्हियूं कंदो, पर जिते ॾिसंदो हाणे मां फासाई थो, कृष्ण भॻवान थो चए, पोइ उहो असुरी माण्हू पंहिंजी औकात ते अची करे ऐं ओरिजिनल थी वेंदो, ऐं पोइ छा चवंदो, पोइ चवंदो अरे यार सभु फालतू ॻाल्हियूं आहिनि, भॻवान भॻवान ही धर्म वरम ही सभु फालतू ॻाल्हियूं आहिनि। असत्यम अप्रतिष्ठम, संसार जे नाले चवंदा आहिनि कि संसार बि कूड़ो आहे, ही जगत। हाणे तव्हांखे लॻंदो या त असां बि चवंदा आहियूं संसार कूड़ो आहे, पर सम्झिजो हा चवंदा आहियूं न संसार कूड़ आहे, ऐं जीअं अद्वैतवादियुनि बि चयो आहे कि जगत मिथ्या, संसार असत्य आहे, हे बि चवंदा आहिनि, पर कारण सम्झिजो। हिकु ई ॻाल्हि अगरि गुरु नानक चए, उहा ॻाल्हि जलेबियूं चवनि, त ॿिन्हिनि में फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे गुरु नानक छा चयो आहे, सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड, सचे तेरे लोह सचे आकार, सचे तेरे करने सर्व विचार, सचा तेरा हुकुम सचा फरमान। सत्य गुरु नानक त परमात्मा खे सत्य चयो आहे, सचो चयो आहे। जेके असुरी प्रवृत्तीअ जा माण्हू आहिनि उहे भॻवान खे कोन मञींदा आहिनि, चवंदा आहिनि कोई भॻवान भॻवान न, ठीकु आहे। गुरु नानक चयो, इहो बि चयो अथई गुरु नानक, कूड़ राजा कूड़ प्रजा कूड़ सभु संसार, ऐं होॾां छा चयो अथई, सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड। ॿई ॻाल्हियूं सही आहिनि, पर अलॻि अलॻि दृष्टिकोण सां। जेको चयो अथई संसार कूड़ आहे, त उहो जगत कहिड़ो जेको असां ठाहियो आहे, रिश्तनि नातनि वारो, मां अमीर हू ग़रीब, मां व्यापारी हूअ चोर, मां राजा हू नेता, ही छोटे लोग ही बड़े लोग, ऐं रिश्ता नाता न जेके असां ठाहिया आहिनि। असां इहो बि ठाहियो आहे न कि जंहिंखे महल आहे उहो वॾो, जंहिंखे बंगलो आहे सो वॾो, जंहिंखे कार आहे उहो वॾो, साइकिल वारो नंढो। आजकल ये चल रहा है, आजकल ये चल रहा है, इहो असांजो संसार माण्हुनि जेको ठाहियो आहे। जेके इन में ई जीअंदा आहिनि कि हाणे अब ये नहीं चल रहा, अब ये डिजाइन नहीं चल रही, पहले चलती थी अब नहीं चल रही, इहो असां मनुष्यनि ठाहियो आहे न, इहो कूड़ आहे। इन जो कोई ठिकानो कान्हे, इहो रोज़ मटिजंदो रहंदो, रोज़ नओं ईंदो। सामाजिक नियम आहे, कॾहिं चवंदा भीड़ जेतिरी अचे ओतिरो सुठो, कॾहिं उहे माण्हू चवंदा जेतिरी घटि भीड़ अचे ओतिरो सुठो, समय अनुसार। इहे
कॾहिं अमृत वेला, कॾहिं सुखमनी ग्रुप, कॾहिं कोई ग्रुप, कॾहिं जलेबी ग्रुप, ये सभु कूड़ आहे। जेको मनुष्य पे तो ये नियम ठाहे सुठो ऐं ख़राबु। संबंध बि, राजा बि कूड़ आहे, छो त सदाईं रहण वारो कान्हे। 5 साल में शासक मटिजी वेंदो आहे। ऐं प्रजा बि कूड़ आहे। कूड़ मियाँ, कूड़ बीवी, घोट बि कूड़, रिश्तो कूड़। केवल हिकु हू आहे काम चलाऊ, उपयोगी आहे, हिकु व्यवस्था जे अंतर्गत हली सघूं जीअं, पर सत्य कान्हे। त गुरु नानक उनखे त चयो कूड़ आहे, सभु रिश्ता नाता हे हो। पर जेको संसार परमात्मा पैदा कयो उहो सत्य आहे। ही पहाड़, ये पृथ्वी, इन पृथ्वी में वण वनस्पति, नदियूं, ये सॼी जेका व्यवस्था परमात्मा, अहिड़ा अनेक ब्रह्मांड आहिनि, ये झूठ कान्हनि, आहिनि। ये मिथ्या कान्हनि, ये सपनो बि कान्हनि, ये आहिनि। पर मनुष्य जेको उहो ठाहे छॾियो आहे न, कूड़ ॻाल्हाए ॻाल्हाए करे भ्रम, उहो कूड़ आहे। छो त उहो पैदा ई कूड़ मां थियो आहे। जे ॾाढनि माण्हुनि जी आदत कोन हूंदी आहे, किथां कुझु ॾिसी अचनि कोई कार्यक्रम, तो ॾाढो बढ़ाए चढ़ाए ॿुधाईंदा आहिनि। अरे छा त हुते भूमि पूजन थियो, छा त हेॾो आनंद अची वियो, मां त ॾाढी भाव विभोर थी वियसि। कूड़ पे थी ॻाल्हाए, पर भ्रम त पैदा थी वियो न। पोइ जेको भ्रम पैदा थियो, जिन 4-5 ॼणनि ॿुधो, उन्हनि इन शइ खे वॾो सम्झी वरितो। उन्हनि 5 बि इहो चवणु शुरू कयो कि आनंद अची वियो, आनंद अची वियो। ते भ्रम कूड़ आहे, छो त हिनजो जनम ई कूड़ मां थियो आहे। इन टाइप जूं जेके ॻाल्हियूं हलनि थियूं से कूड़ आहिनि। पर भूमि पूजन थियो, इहो कूड़ कान्हे, उहो त थियो, पर उन में सुठो ऐं ख़राबु जंहिं जोड़ियो उहो कूड़ हो। ये पृथ्वी परमात्मा ठाही, सत्य आहे। गुरु नानक चयो आहे, सचे तेरे खंड, सचे ब्रह्मंड। परमात्मा जेका ये सृष्टि ठाही आहे, इहा सृष्टि सत्य आहे, छो त सचे हमरा ठाही आहे, सचे माण्हूअ ठाही आहे। ऐं ही जेको चवनि था आसुरी प्रवृत्तिअ वारा माण्हू, इहे चवनि था ही संसार सत्य कोन्हे, के सचे माण्हू कोन ठाही आहे। हिन जो चवण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे, इन्हनि खे नास्तिक चऊं पाण। हींअर आसुरी प्रवृत्तिअ वारा नास्तिक हूंदा आहिनि। गुरु नानक इन करे थो चए सचे तेरे खंड, ताकि इशारो तो वञे उन सत्य परमात्मा जे तरफ़ कि जेको खंड आहे, ये धरती आहे, इहा सची आहे। इन करे सची आहे छो त परमात्मा ठाही आहे, इहा उनजी निशानी आहे, उनजे हुअण जी। त नास्तिक माण्हू था चवनि कि न कोई सचे तेरे खंड कोन्हे, ही संसार सत्य कान्हे। छो त अगरि इहो चवंदा न कि संसार सत्य आहे, त हिननि खे पोइ परमात्मा खे बि स्वीकार करणो पवंदो कि अगरि ही सत्य आहे त ज़रूर पोइ हुनखे ठाहिण वारो बि सत्य आहे। इन करे ही चवंदा आहिनि नास्तिकवादी कि कोई परमात्मा कान्हे, ही जेका सृष्टि ठही हीअ पाण ई ठही वई, कोई सिस्टम कान्हे। ही सभु दुर्घटनाऊं थींदियूं वयूं, कम थींदा विया। ब्लास्ट थी वियो, थोरो ॿुधी ईंदा आहिनि वैज्ञानिकनि खां, थोरो ब्लास्ट थियो, पोइ हुन मां ग्रह ठहिया, नक्शी ठहिया, तारा ठहिया, सूर्य ठहियो, असांजी पृथ्वी पाण ई ठही वई। पोइ पृथ्वीअ में असां जीव पैदा थी वियासीं। हिन में कोई हू कोन्हे, हिन जे पुठियां कोई कर्ता कान्हे। ही मतिलबु झूठ आहे। जेसिताईं तव्हांखे नज़र अचे थो तेसिताईं आहे, हिन जो कोई सिस्टम कान्हे। उन्हनि जे चवण जो इहो अर्थ हूंदो आहे कि संसार ई अथव, इन में भोग भोगे वठो। इहा चिंता न कयो कि पाप जो फल नरक मिलंदो, पुण्य जो फल स्वर्ग मिलंदो, कोई वेठो आहे परमात्मा, इहो सभु भुलिजी वञो। कोई सत्य बत्य कान्हे,
परमात्मा भी सत्य काने, इहो भी सत्य काने कि संसार के सत्य जो ठहियल आहे। सत्य आहे ई कोन, हीअ असत्य आहे संसार। ऐं अहिड़ा माण्हू मिली वेंदव तव्हांखे इन मानसिकता वारा, थोरो खोटण खां पोइ नज़र अची वेंदो कि कोई ईश्वर कान्हे, कोई सिस्टम कान्हे। ही सभु संयोग थींदा विया, दुर्घटनाऊं थींदियूं वयूं, त उन्हनि सां ही संयोग सां सभु नदियूं बदियूं पैदा थी वयूं। ये नास्तिक चारवाक जो संदेश हो, उनजो उहो विचारधारा कि पाण ई सभु कम थियनि पिया था, असां बि अची वियासीं संयोग, ईअं ठही वियासीं संयोग सां। स्त्री पुरुष जो मिलन थियो, काम जे करे असां पैदा थी वियासीं, हाणे अची विया आहियूं त भली ओधर वठी करे, कर्ज वठी करे खाओ पीओ मौज कयो, छो त पोइ कोई हिसाब किताब वठण वारो कोन अथव। ईअं ई सभु संसार असत्य आहे। इन मामले में उहे चवंदा आहिनि कि संसार असत्य आहे, माना हिन जो कोई सचो आधार कान्हे। ही सभु ईअं ई कूड़ मिली करे हू सभु ठही वियो आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, ही सभु संयोग आहे छा? इतफाक़ सां ठही वियो? अगरि कोई सिरूं फिटी कंदो वञे, सिरूं हिक करे सिर फिटी कंदो वञे ईअं, त छा घर ठही वेंदो छा? ईअं थी नथो सघे। सिस्टम हूंदो आहे तॾहिं का शइ सृजन थींदी आहे, कुझु कारण हूंदो आहे, कोई रचना क्रम हूंदो आहे, तॾहिं कार्य थींदो आहे। जेके देवी संपत्तीअ वारा हूंदा आहिनि, उहे धार्मिक हूंदा आहिनि, उहे विश्वासी हूंदा आहिनि कि असांखे परमात्मा ठाहियो आहे, हिन सॼे संसार खे परमात्मा ठाहियो आहे। इन करे उन्हनि खे ख़ुशी बि हूंदी आहे, आनंद बि हूंदो आहे। अचो भॼन ॻायूं उन्हनि जे लाइ जेके चवनि था संसार ईअं ई ठही वियो आहे। रचना है फिर भी कैसी अद्भुत संसार देखो। रचना है फिर भी कैसी अद्भुत संसार देखो। पतझड़ दिखलाने वाला, बादल बरसाने वाला, पतझड़ दिखलाने वाला, बादल बरसाने वाला, कहीं कहीं जंगल बियाबान, माने न माने इंसान, दुनिया बनाने वाला, सबको चलाने वाला, सबका है दाता भगवान।
मन से हो जाओ पार जाना, निर्जन भयानक वन से जो चाहो पार जाना। भक्ति तप ज्ञान द्वारा भवसागर पार जाना, भक्ति तप ज्ञान द्वारा भवसागर पार जाना। मार्ग दर्शाने वाला, उलझन सुलझाने वाला, मार्ग दर्शाने वाला, उलझन सुलझाने वाला, करता है सबका कल्याण। माने न माने इंसान, दुनिया बनाने वाला, जग को चलाने वाला, सबका है दाता भगवान। माने न माने इंसान, माने न माने इंसान। त परमात्मा त आहे, ये संतन चयो भगतन चयो। परमात्मा न हुजे त गुरु नानक छो निकिरियो यात्राउनि ते, गौतम बुद्ध राजपाट छॾे छो निकिरियो, सभिनी भगतन छो सभु सांसारी सुख त्यागे करे उन मालिक जा भजन गाया। पर जेके नास्तिक आहिनि उहे इन्हनि जहिड़ा थियण जे बजाय इन कोशिश में लॻा रहिया कि असां साबित कंदासीं कि भॻवानु आहे कोन। ही संसार मिड़े हिकु संयोग आहे। ईअं सभु ठहींदा विया, असां बि पैदा थी वियासीं ऐं पैदा थी वियासीं। कोई सत्य कान्हे, कोई हिन जो आधार सत्य कान्हे, परमात्मा कान्हे। इन करे कोई हिसाब वठण वारो बि कान्हे। आसुरी माण्हूअ जी सोच, कोई पाप पुण्य जो लेखो जोखो करण वारो कान्हे। इन करे जेको मन में अचे कर। या संपत्ति, आसुरी संपत्तिअ वारनि जा वीचार, उन्हनि जा लक्षण, पोइ उन्हनि जे जीवन में न को काई नीति हूंदी आहे, न को कोई सिद्धांत, न को कोई लक्ष्य, न को परंपराऊं मञींदा आहिनि, न को धर्म मञींदा आहिनि। छो त हुननि जे हिसाब सां परमात्मा कान्हे। पहिरियों लक्षण हुननि जो इहो ई आहे। मां चवंदो आहियां ॾाढा ई दफ़ा व्यास गद्दीअ तां कि अधिकतर माण्हू संसार खे सच सम्झंदा आहिनि कि संसार ई सत्य आहे। पर भगवत गीता चए थी न, ॿाहिरां भली मञींदा हूंदा पर वास्तव में हू संसार खे बि सत्य कोन मञींदा आहिनि भीतर सां। पर इहो न समझिजो कि हू ज्ञानी आहिनि ॾाढा। जलेबियुनि जी पोल खुले पई थी हींअर। जलेबियूं बि चवंदियूं आहिनि कि संसार मिथ्या आहे। त उन्हनि जे चवण जो मतिलबु इहो ई आहे कि संसार मिथ्या आहे, माना झूठ आहे, जेको मन में अची करे वठ, धोखो ॾेई वठ, पाखंड करे वठ। कोई ॾिसण पुछण वारो कोन अथई, कोई सिस्टम कोन अथई। असत्य भई परमात्मा आहे ई कोन ऐं संसार बि केवल जड़ आहे, जड़ पदार्थ आहे। भोग भोगे वठ हिन जड़ पदार्थ मां, जेतिरा सुख थी सघे सुख भोगे वठ। इहो नास्तिक माण्हू चवंदो आहे ऐं पूरी कोशिश कंदो आहे। अगरि परमात्मा सत्य थी वञे, हिन संसार खे ठाहिण वारो अगरि सचो मञियो वञे त पोइ त हुननि जी हू त बुरा साबित थी वेंदा न। पोइ त ऑटोमेटिक हू बुरा साबित थी विया, पापी साबित थी वेंदा। त इन करे हू कॾहिं कोन चाहींदा आहिनि कि हिन संसार खे असां सत्य जो जरा सो बि आधार ॾियूं। इहो बि चवण में हिचकिचाईंदा कि संसार सत्य आहे। छो त सत्य अखर आयो त परमात्मा अची वियो। त हू चवंदा आहिनि, जेके पक्का हू आहिनि आसुर, पक्का नास्तिक, कि संसार सत्य कान्हे, कोई चेतन वेतन कान्हे, न त साधना करणी पवंदी न उन्हनि खे। उन सत्य जे राह ते हलणो पवंदो, नीतिअ जी राह ते हलणो पवंदो। त इन खां बचणु चाहींदा आहिनि। पर तव्हांखे लॻंदव कि इहा ॻाल्हि शंकराचार्य बि थो चए, जगन मिथ्या, संसार सत्य कान्हे, ऐं ही बि था चवनि सत्य कान्हे।
त फ़र्क़ु इहो आहे, शंकराचार्य चए थो जगत सत्य कान्हे पर परमात्मा सत्य आहे। हिन जगत में फासण जे बजाय परमात्मा जे तरफ़ कदम वधाए। ऐं हे आसुरी संपत्तीअ वारा छा चवंदा आहिनि कि परमात्मा बि कोन्हे, जगत कोन्हे पर परमात्मा बि कोन्हे, बसि असां ई आहियूं, पाण आहियूं। जेको चालाक आहे, जेको होशियार आहे, बसि उहो ई सही आहे। जेको जेतिरो थी सघे सुख भोगे वठ, चालाकीअ सां, कपट सां। ये आसुरी प्रवृत्तिअ वारा माण्हू धार्मिक माण्हूअ खे मूर्ख सम्झंदा आहिनि। अगर कोई सच्चो माण्हू उन्हनि जे अॻियां धार्मिक माण्हू अची वञे, नीतिवान माण्हू, सत्यभाषी, धर्म हलण वारो, त हिननि जे लाइ उहे ग्राहक हूंदा आहिनि। ही सोचींदा आहिनि हिननि खे लुटफुर भावनाउनि में हिननि जो शोषण कर, शोषण करे वठ। पोइ जेको असां शोषण करे सुख भोगियोसीं इंद्रियुनि जो, इहो ई बसि उद्देश्य हुजणु खपे। कोई पुछण वारो, हिसाब किताब करण वारो कान्हे। त आसुरी माण्हूअ जो पहिरियों लक्षण इहो ई आहे कि भोग भोगणु चाहींदा आहिनि, भली कीअं बि। पंहिंजे शरीर खे ई सभु कुझु सम्झंदा आहिनि, आत्मा न सम्झंदा आहिनि। शरीर ई बसि असां आहियूं। हिकु भाईअ सपनो ॾिठई कि उनजी लाटरी, उनखे रस्ते तां 20,000 मिलिया आहिनि। अखि खुलियसि, पंहिंजी ज़ाल खे ॿुधायई त ज़ाल नाराज़ थी वियसि। चई अगरि 20,000 मिलियई, सपने में ई भली मिलियई, असांखे ख़बर आहे कि सपने में मिलंदा आहिनि त सच में कोन मिलंदा आहिनि, पर ओॾी महिल या त ख़र्च करे वठी आहे न, ऐं ख़र्च न पियो करे सघी, दुकान बंदि हुआ लॉकडाउन में, बैंकूं त खुलियल हुयूं, बैंक में त जमा कराए अची हा, त असां हिते कढाए था वठूं हा। इनखे चइबो अथव स्वार्थी माण्हू ऐं आसुरी प्रवृत्तिअ जो माण्हू, कि कीअं बि कुझु बि करे, भली कूड़ो ई सुख मिले, सुख वठी वठ। भली सत्य न आहे संसार, पर सुख मज़ो त अचे थो न। भली सपने वारो मज़ो आहे, अचे त थो। भ्रम वारो आहे, भ्रम वारो ई सुख वठी वठ। इहा अथव सोच हिननि जी। असां ॿाहिरां कोन पहचाने सघंदासीं। ॿाहिरां त कॾहिं कॾहिं ज्ञान जूं ॻाल्हियूं कंदव इहे माण्हू, कॾहिं भक्तीअ जूं, पर मानसिकता इहा ई हूंदी अथनि कि कीअं बि सुख भोगे वठ। हीअ ई ज़िंदगी, थोरी ज़िंदगी आहे, जेतिरी बि आहे। कॾहिं भॼन ॻाए करे, कॾहिं गरबा में नची करे, कॾहिं हुन में वञी रेस्टोरेंट में वञी, कॾहिं पिज़्ज़ा जिते मिलंदो आहे उते वञी, डोमिनोज़ में वञी, जेतिरो थी सघे सुख भोगी वठो। इहा लक्षण अथव आसुरी संपदा वारनि जो। ऐं ॿियो जेको आहे, सभु गुरु नानक जी वाणीअ सां मैच। गुरु नानक छा चयो आहे? विस्माद नाद, विस्माद भेद। ही संसार आश्चर्य आहे, रहस्यमयी आहे। ही संसार, गुरु नानक चयो आहे कि संसार में अनेक मां चमत्कार पियो थो ॾिसां, अनेक रहस्य पियो थो ॾिसां। कीअं सूर्योदय थिए थो, कीअं अस्त थो थिए, कीअं बरसात, ही बादल, कॾहिं शरद, ऐं ॿिए बंदे विस्माद नागे फिरे जंत। श्री कृष्ण भगवान चए थो नास्तिक माण्हू ऐं आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू छा चवंदो आहे? अप्रतिष्ठम, हिन जगत में कोई रहस्य कान्हे, कोई आश्चर्य कान्हे। हिन में कहिड़ो आश्चर्य आहे? गुलाब जो गुल अगरि निकितो आहे त हिन में कहिड़ो आश्चर्य आहे? ही त मिट्टी आहे, मिट्टीअ में बिज वियो ऐं ही सभु घटनाऊं थींदियूं आहिनि, उन में पाणी वियो, उस लॻी, ये सभु शयूं मिली करे इहा ई त शइ ठहंदी न। हू तर्क ॻोल्हे वठंदा आहिनि। गुरु नानक जहिड़नि खे हर घटना में परमात्मा यादि थो अचे। गुलाब जो गुल बग़ैर टिड़ंदो त संत भगत उन में परमात्मा जी झलक ॾिसंदा कि हेॾी सुंदरता, हेॾी ख़ुशबू ज़रूर परमात्मा आहे, उन जे बिना नथो थी सघे। ऐं ही आसुरी संपत्तीअ वारो नास्तिक माण्हू छा चवंदो?
अरे ने हेॾा ने गुल ॾे इहो, वो गुल टोड़ींदो, हिकु हिकु पती अलॻि कंदो, चवंदो छा आहे हिन में, ॾेखार कहिड़ी शइ आहे हिन में, गुल खे टोड़ींदो, ॾिस अंदरि हीअ आहिनि, ऐं कुझु अगरि कुझु हुजे हा त असांखे जवाबु न ॾे हा गुल, कुझु चई असांखे, ही निर्जीव आहे हिकिड़ो, हिकु पदार्थ आहे, हिकु शइ आहे, हिते अची वई, ॿियनि ग्रहनि ते कोन आई, गुल पैदा न थियो, हिते अची वियो। अहिड़ा अहिड़ा तर्क ॾेई करे उहे चवंदा हिन संसार में कोई रहस्य कान्हे, कुझु आश्चर्य कान्हे, कोई विस्माद कान्हे, ऐं विज्ञान बि इहो ई कंदो आहे। वैज्ञानिक छा कंदा आहिनि, वैज्ञानिक चवंदा आहिनि संसार में कोई परमात्मा कान्हे, वो खोज कंदा आहिनि पदार्थ जी कि संसार कीअं ठहियो। वैज्ञानिक अॻे चवंदा हुआ कि धीरे धीरे जेको अज्ञात आहे सो ज्ञात थी वेंदो, मतिलबु जेको संसार कीअं हले थो, इन जे पुठियां कहिड़ी शक्ति आहे असां पतो लॻाए वठंदासीं, पर जीअं जीअं हिकु शइ जो पतो लॻाईंदा विया त रहस्य अञा गहरा थींदा विया। छो त विज्ञान वटि बसि ॿ अखर आहिनि, ज्ञात ऐं अज्ञात। जेको नज़र अचे थो, जंहिंजे बारे में नॉलेज आहे उहो, ऐं जेको अञा ॼाणणो आहे। पर धर्म तो चए टे शयूं आहिनि, ज्ञात, अज्ञात ऐं विज्ञात, अज्ञेय, जंहिंखे कॾहिं असां ॼाणे कोन सघंदासीं, जंहिंमां ई सभु रहस्य प्रगट पिया था थियनि। उहो बि कोई तत्व आहे, त केतिरा बि रहस्य उजागर कंदा वञो, रहस्य कॾहिं ख़तमु कोन थींदव, छो त उहो अज्ञेय आहे, परमात्मा, जंहिंमां ही सॼो संसार सभु पैदा पियो थो थिए। वैज्ञानिक पहिरीं चवंदा हुआ बसि ही जेको आहे 4 तत्व आहिनि, पृथ्वी, जल, अग्नि ऐं वायु, आकाश बि कोन मञींदा हुआ। पोइ उन्हनि पुछियो भाई न हिंदू धर्म शास्त्र में 5 तत्व वरी कहिड़ो आहे, उन्हनि खे ॿुधायो वियो आकाश, त उन्हनि जो आकाश छा, त उन्हनि खे ऋषि मुनिनि ॿुधायो स्पेस। इन्हनि 4 तत्वनि खे रखण लाइ जॻह बि त खपे, उहो स्पेस 5 तत्व आहे। हू वाइड़ा थी विया, असां त सोचियो कोन हो इहो बि तत्व थींदो आहे। त उन्हनि वैज्ञानिकनि चयो कि बसि इन्हनि 5 ई तत्व आहिनि, पहिरीं इहो चयनि। पोइ वरी खोजबीन कयनि त ॾिठनि पृथ्वीअ में बि अनेक परमाणु आहिनि, अनेक परमाणु, जल में भी परमाणु आहिनि, अग्नि में भी परमाणु आहिनि, ऐं उन्हनि सां ई सभु ठहे पियो थो। जे बाजो आहे, बाजे में लकड़ी आहे, लकड़ीअ में भी सूक्ष्म परमाणु आहिनि। त उन्हनि 3 ॻोल्हे वरिता, न्यूट्रॉन, प्रोटॉन ऐं इलेक्ट्रॉन। त वैज्ञानिक हाणे मञनि था कि जगत जेको नज़र अचे थो इहो आहे कान, ही त बसि परमाणु आहिनि। मूल अगरि तत्व पकड़णो आहे त उहो परमाणु आहे, जेके सूक्ष्म नज़र कोन अचनि। त वैज्ञानिक जेके चवनि पिया रुगो 4 तत्व आहिनि, उन खोज कंदे कंदे इते पहुची विया कि ही त कोन्हनि सत्य, जेको नज़र थो अचे, अंदरि आहे सत्य। सूक्ष्म खे स्वीकार कनि था, त धीरे धीरे हिननि खे मन खे बि स्वीकार करणो पवंदो कि मन भी थींदो आहे, बुद्धि भी थींदी आहे, चित्त भी थींदो आहे, ऐं थींदो ई आहे न। भई वैज्ञानिक जो त बुद्धि थींदी आहे न, मन थींदो आहे न, चित्त थींदो आहे। त होसि ताईं त कॾहिं पहुची ई कोन सघंदा। जेको अज्ञेय आहे, जेको ॼाणण में ईंदो ई कोन्हे, छो त जिन जिन ॼातो आहे परमात्मा खे उहे बचिया ई कोन्हनि, उहे त मिक्स लीन थी विया परमात्मा सां। प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गई एक ही रूप, प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गई एक ही
जपते मैं आप बनी श्याम। प्रेम की माला जपते जपते मैं आप बनी श्याम। सांसों की माला पे सिमरूं मैं तेरा नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम। अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम। अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम। सांसों की माला पे प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। सांसों की माला पे सिमरूं मैं तेरा नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं तेरा नाम। अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम। सांसों की माला पे सिमरूं मैं तेरा नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं। परमात्मा खे असां उहो कॾहिं बि कोन ॼाणे सघंदासीं जीअं वैज्ञानिक ॼाणण जी कोशिश था कनि। ऐं आसुरी संपदा वारा जंहिंखे इग्नोर था कनि कि कोई परमात्मा कान्हे, उन्हनि खे असां ॾेखारे बि कोन सघंदासीं। छो त परमात्मा खे जिन ॼातो आहे उहे उन में ई समाइजी विया, उहे पाण बचंदा कोन। चाहे भक्तिअ में भी प्रेम के रंग में ऐसी डूबी हो गई एक ही रूप। त हाणे ॿ कैटेगरियूं आहिनि संसार में। हिकिड़ा उहे माण्हू जेके भॻवान खे कोन मञींदा आहिनि, चवंदा आहिनि खाओ पीओ कोई कुझु नहीं है, कोई हिसाब किताब नहीं है, उहे। ऐं ॿिया आहिनि जेके भॻवान खे मञींदा आहिनि, सॼी सृष्टि चवंदा आहिनि उन मालिक ठाही आहे। हाणे तव्हां ॿुधायो ॿिन्हिनि मां सुखी केरु आहे, ख़ुशि केरु आहे? मां तो ॿुधायांव कि हुननि खे छा हासिल थींदो आहे ऐं हिननि खे छा हासिल थींदो आहे। जेके भॻवान में विश्वास कंदा आहिनि उन्हनि जे जीवन में हूंदो आहे प्रेम, उन्हनि जे जीवन में हूंदो आहे सौंदर्य, उन्हनि जे जीवन में हूंदो आहे कोई लक्ष्य, उन्हनि जे जीवन में हूंदो आहे काव्य। वो हर शइ में प्रसन्नता महसूस कंदा आहिनि, प्रेम सां भरिजी वेंदा आहिनि। उन्हनि जे जीवन में हूंदो आहे आनंद, उन्हनि जे जीवन में हूंदो आहे कुझु लक्ष्य, उन्हनि जे जीवन में हूंदो आहे विश्राम, उन्हनि जे जीवन में हूंदो आहे सत्य। ऐं जेके भॻवान खे नथा मञनि उन्हनि जे जीवन में हूंदो आहे बेचैनी, अशांति, चिड़चिड़ोपन, कठोरता, सदाई कंफ्यूज, सदाई दुखी। आसुरी संपदा वारा उहे थींदा आहिनि। ऐं हीअ आहिनि दैवी संपदा वारा जेके भॻवान में विश्वास रखी शरणागत थींदा आहिनि
ऐं नीति ऐं न्याय सां हलंदा आहिनि। त पहिरियों त इहो अॼु असां ॿुधोसीं आसुरी स्वभाव वारनि जो वर्णन, अॻिते बि असां ॿुधंदासीं। अॼु असां सत्संग खे हिते ई था रखूं। बोलो श्री कृष्ण भगवान की जय।